नाज़रीन अवामी न्यूज़ में खबरनि सिलसिलो जारी है। इन वक्त ताईं घोटकी मां ख़बर ॾींदड़ पीपल्स पार्टी जे MNA चीफ सरदार मोहम्मद बख्श खान नुमायर चयो आहे त घोटकी ज़िले जे अवाम लाइ मुंहिंजे बंगले ऐं दिल जा दरवाज़ा हमेशा लाइ खुलियल आहिनि। अहिड़नि ख़्यालनि जो इज़हार हिन कानगढ़ में पंहिंजे रिहाइशगाह लकी बंगले में मुनक़िद कयल खुली कचहरी दौरान कयो। खुली कचहरी में अवाम जा मसला ॿुधा ऐं फौरी तौर ते हल कया विया। PP MNA सरदार मोहम्मद बख्श खान नुमायर घोटकी ज़िले जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि खां आयल माण्हुनि सां मुलाक़ात करे हिक माण्हू खां मसला मालूम कया ऐं हिन खे मौके ते ई हल करण जी कोशिश कई। हिन दौरान मुख़्तलिफ़ माण्हुनि सां ॻाल्हाईंदे चीफ सरदार मोहम्मद बख्श खान नुमायर जो चवणु हो त घोटकी ज़िले जी अवाम मूंखे इंतिहाई प्यारी आहे, जंहिं लाइ मुंहिंजे बंगले तोड़े मुंहिंजी दिल जा दरवाज़ा हमेशा लाइ खुलियल आहिनि। मुंहिंजी कोशिश आहे त हर माण्हू जो मसलो तरजीह जी बुनियाद ते हल कयो वञे। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।